अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मुस्तकीम खालदी तव्हां ॾिसी रहिया आहियो मुस्तकीम खालदी यूट्यूब चैनल। दोस्तों कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सोप सीरियल ज़र ज़िंदगी जे बारे में। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ड्रामा सोप सीरियल ज़र ज़िंदगी में छा थियण वारो आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजी हिन वीडियो खे लाइक न कयो त लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। चवंदा न आहिनि जंहिंखे रब हिदायत ॾिए जंहिंखे ॾेई थो सघे त ॻोल्हियल जहिड़ा अलाह खे ॾिसंदे ई रहिजी विया। हिन ड्रामे में वाज़े ही मिसाल आहे त अलाह साईं बुज़ुर्गनि सां रहंदो त बुज़ुर्ग थी वेंदो। हिन ड्रामे में भले नमूने किरदारु अदा करे रहियो आहे उहो आहे फ़क़ीर जो पुटु बकरहार। हिन जे गॾु रही वेठो त पंहिंजे लालच जे करे आहे। हिन जूं ॻाल्हियूं ॿुधी आचर बि थी वियो बुज़ुर्ग, यानी आचर नेक थी वियो, आचर इंसान बणिजी वियो ऐं हू सच चई थो त असां गॾु आहियूं, असां लालच जा गॾु आहियूं। ऐं ॿी तरफ़ त बकरहार खे वठी थो वञे मीरा वटि। मीरा खे चए थो त हे मुंहिंजो मुर्शिद आहे ऐं हू उते मुर्शिद थियण खां इनकार थो करे। त उते मीरा हुनखे ख़बर पइजी वई त अञा मूंखे जीअणो आहे त हू पंहिंजे जीअण जो फ़ैसिलो करे वरितो। दोस्तों उम्मीद करूं था त ही तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हूंदी ऐं पसंदि आई आहे त हिन वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा।